वगोल हे नथो थी दुख बे तंग वया असां ओ पिरी कारो वगोल हे नथो ओ साईं कारो वगोल हे नथो जानू छा हाल आ? साईं खुश आयो जानू तुंहिंजे लाइ कुछ ख़बरी खणी आयो आहियां। वरी साईं कहिड़ी आ पिणे खे पेंशन मिली आ। खानू अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खानू तुंहिंजे लाइ खुश ख़बरी आंदी अथम। वरी कहिड़ी? पिणे खे पेंशन मिली आ। समझी गाल के मां गाल के समझी बाबा जे मूंखे सिर पचाइणो आहे त पेंशन तव्हांखे ई ॾियणी पवंदी।